रसूलाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा आहियूं। हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ सगियूं में 2 ॾींहनि जो किताबी मेलो अॼु बरोज़ अरबा ते जीएम सैद चौक सगियूं ते नेशनल प्रेस क्लब सगियूं जे साम्हूं मुनक़िद कयो वियो आहे। हीउ किताबी मेलो बजाड़ा अरबा ऐं ख़म्स तारीख़ 18 ऐं 19 अक्टूबर ते जारी आहे। मूंखे पब्लिकेशन जे सरवाण ऐं अदब दोस्त शख्सियत सरदार बुरड़ो पारां लॻंदड़ ही किताबी मेलो सिंध जे महान शख्सियत साईं जीएम सैद सां मनसूब थियल आहे। हिन किताबी मेले लॻाइण में फ़कीर इमदाद मंगी ऐं उस्ताद अब्दुल करीम चन्ना पारां ख़ुसूसी सहकार कयो वियो आहे। किताबी मेले में नौजवाननि पारां भरपूर शिरकत कंदे इल्म अदब ऐं शऊर सां चाह जो सबूत ॾिनो। इलाइक़े वासियुनि पारां किताबी मेलो मुनक़िद करण ते ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो आहे ऐं हर साल ही सिलसिलो जारी रखण जी ख़्वाहिश ॾेखारी वई आहे। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सरदार बुरड़ो, फ़कीर इमदाद मंगी, उस्ताद अब्दुल करीम चन्ना, उस्ताद मुजाहिद हुसैन लक, उस्ताद सैद मंज़ूर शाह ऐं ॿियनि इल्मी अदबी दुनिया सां वास्तो रखंदड़ अॻुवाननि चयो त हिन क़िस्म जे किताबनि जी मेलनि लॻाइण जो मक़सदु माण्हुनि में इल्म अदब ऐं शऊर में वाधारो करणो आहे। किताबी मेलो लॻाइण सां किताबनि जी अहमियत उजागर थिए थी ऐं माण्हुनि में शऊर पैदा थिए थो। असांजी कोशिश आहे त हर साल किताबी मेलो लॻाए माण्हुनि में इल्मी ऐं अदबी शऊर पैदा कयूं। इलाइक़े जे नौजवाननि तोड़े बुज़ुर्गनि, सियासी, समाजी, अदबी शऊर रखंदड़ माण्हुनि हिन किताबी मेले जी तमामु घणी ख़ुशी नज़र अची रही आहे।